क्यों हलवा जी साईं धाड़े लाइ किरदार अथई न हा साईं मुच्छूं वट असली ईअं गला खुलियल हुजनि गला खोलिया हा गला बस ईअं तुंहिंजा खुलियल हुजनि ख़बर पवे त छा आहे वाकई असां सिंधियुनि खे बि ख़बर पए ड्रामो माना ईअं हले न जेॾी महिल जी साईं होटल में रश हुजे गलो खोलिया या हा अञा गलो साईं? खोले छॾ सभु फाड़ींदे या खोलींसि खोले छॾियुमि हा, हाणे मां खमीर सफ़ा पाइजी वेंदी न? बदमाश थी वियुमि साईं ये खमीर पंहिंजी अथई हा साईं हाणे मां बदमाश आहियां धाड़े लां वॾो बदमाश पर तव्हांजी भाॼी नथी वणे बदमाशीअ में अहिड़ी साईं तूं मुंहिंजो ड्रामो आण टीवी ते ॻोठनि में जंहिं महिल ड्रामो हलियो न होटलुनि ते त रुगो कुआड़ियुनि जो ईअं वसकार ॾिसंदे रुगो अस्पतालुनि में माण्हू ॾिसंदे ऐं मुंहिंजे ड्रामे खां पोइ माना रुगो ॾिसंदे कारोकारी जा केस रुगो ॾिसंदे हा ड्रामो ईअं हले न माना ख़बर पवे त हा कारोकारी कीअं थींदी आहे ॿिन्हिनि ते कब्ज़ा कीअं थींदा हा। होटल मां माण्हू ड्रामो ॾिसी भॼन पंहिंजे घरनि ॾांहुं रुगो माइनि खे कोन ऐं मानीअ ते का वेठी जो न को का खट ते सुती हा। ड्रामो ईअं त शुरू थी वञे हटो बचो रिपट ॾिसंदे दीपट, कुआड़ियुनि हा ईअं माना मुछो वट अस्पताल में पेर रखणी जा न जॻह न हुजे टीवी तयार तूं टीवीअ ते ईंदे न त मां तुंहिंजो गाटो कटी मूं कहिड़ो कयां त तुंहिंजे करे ख़र्च कयो हा, न हलो साईं यार साईं मां- एतिरी बजट बचाइण साईं मां धाड़ेल मिलियो आहे साईं मां धाड़ेल हा थी वियो। धाड़ेल थी हाणे माना तूं असल दाऊं कंदे मायूं कोहण लाइ कीअं दाऊं कंदे कंहिंजी- बने ते कब्ज़ा करे बस गोदूअ जी धीअ खे माना ओए! इन कोहण सां अॼु मां गोदू जी धी जो गाटो धड़को धार करे छॾींदुमि इहा केरु थींदी आहे स्कूल थी वञे इहा केरु थींदी आहे स्कूल थी पढ़े इहा केरु थींदी आहे स्कूल थी वञे थेला थी खणे ऐं पाड़े जे ॿारनि खे चए थी पढ़ो अॼु मां इन गोदू जी धी जो गाटो धार करे छॾींदुमि फतकंदी मां थो चवां फतकंदी गोदू जी धी तूं ॿारनि खे मैसेज थी पढ़ो अॼु तुंहिंजो गाटो मां सिसी खां धार करे छॾींदुमि हे पढ़ंदा वरी ॻोठ में शऊर ईंदो पोइ असांजा धाड़ेलनि जा ड्रामा केरु ॾिसंदो न साईं हा असले धाड़ेल जो ड्रामो जो हे केरा तूं केरी बाबा अंकल ये धाड़ेल बंद कयो बंदूक कुआड़ी बंद कयो ऐं इल्म जो मैसेज दियो प्लीज अरे बाबा ॿार जो जारी दे जा छा थो करी शूटिंग हले थी न ड्रामे हा जी पर शूटिंग हले थी त तूं तूं केरु थींदो मूंखे तालीम जे मैसेज जे लाइ चवण वारो मां अॻे ई गोदू जी धी जो गाटो कटण जे लाइ तयारु हा। हां तुंहिंजो बि गाटो कटियां छा असां ॿार कोन पढ़ाईंदासीं असां धाड़ेलनि जा ड्रामा ॾेखारींदासीं ऐं घर घर में रुगो धाड़ेल हूंदा धाड़ेल हा होटल में रुगो धाड़ेल हूंदा प्लाटनि ते कब्ज़ा ॻोठनि में रुगो धाड़ेल हूंदा अंकल ये बंद कयो धाड़ेलन वारा डायरेक्टर साहब यार मूंखे तुंहिंजो हिन धाड़ेलनि जे रोल में कमु करणो ई न आहे मूं हथियार फिटी कया अरे भाई छा थो करी मां अमन जो गुल खयो आहे मां हे तालीम जा किताब मूंखे टीवी तुंहिंजी न खपे छॾे हे त नंढड़ो आहे न हिननि जी ॻाल्हियुनि ते लॻंदे आ तुंहिंजी ॻाल्हियुनि ते लॻा अरे ढूंढ बाबा ड्रामो आहे कहिड़ो बदल मूंखे ड्रामे में न आहे अचिणो बाबा छॾे न मूंखे ॿार खे पढ़णो आहे चवण ते तूं हीअं कंदे आ मूंखे पंहिंजी क़ौम खे सुधारणो आहे मूंखे तालीम जो मैसेज ॾियणो आहे किताब जो मैसेज ॾियणो आहे छा जी पाण पढ़ो तूं त न आई पढ़ियो भले ऐं न पढ़ियल आहियां तूं ड्रामे में थो अची न तूं टीवीअ में ईंदे न तूं वागड़ी आहे पुट तूं चई थो मां त न पढ़ां भले। ॿियनि जा बच्चा बि न भले पढ़नि न पढ़ो। मूंखे न आहे कमु करणो पैसा कमाइण जे चक्कर न, में न। तुंहिंजो कहिड़ो वास्तो न मूंखे ॿार पढ़ाइणा आहिनि मूंखे तालीम ऐं किताब ॾेखारणो आहे क्लोज करो क्लोज मूंखे करो ॿारहाड़ी क्लोज करो बंदि ख़ुदा करो जो ख़ौफ़ नथो चई भले ख़ुदा जो ख़ौफ़ छा जो वञे ॿारहाड़ी में धाड़ेलनि जा ड्रामा थो भले, ॾेखारे भले। तालीम ॾेखार किताब ॾेखार शऊर ॾेखार शौर ॾेखार छा जो ॾेखार इहो ठला घटनि में था घुमंदा हा फिरंदा मूंखे न आहे कमु छो? कमु हले अरे बाबा छॾ दे। न न अरे छा थो करे न न चवण न न मूंखे न आहे कमु करणो बंदि कट क्लोज भली